वाला अचियो हकीम साहब इते अचियो डॉक्टर साहब हाँ इते हला वे बाबा वे वे जैसे हकीम साहब अचे तो डॉक्टर ॿुधई डॉक्टर अचे तो अचे तो आयो त ही मारण ला अरे बाबा तोखे कोन माराईंदासीं तोखे ईअं मन करे ट्राई करे पोइ त खणी ईंदमि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब खुश आयो डॉक्टर खैर बाबा डॉक्टर साहब खुश खैर आयो शुक्र अल्लाह जो तू ॿुधा डॉक्टर साहब खुश आहीं अल्लाह जा एहसान है अल्लाह जा एहसान है आकर अन्या कर बुद्ध हां बुद्ध ये छत मरीज ने सा चुप कर यार ये गाल चुप बे चुप आकर मुझे बुद्ध तो अरे भैया बात खोले बुद्ध ये डॉक्टर मापेरे चो मैं तो अंधो जे वठी थोली मुखे मारण ला बाबा छा बथलो डॉक्टर साहब मरीज मां न है मरीज है थई मरीज हो हां कोई मरीज हां एक मिनट हथ दे डॉक्टर के डॉक्टर साहब चुप कर और नफ्स के ॾिसंदो त केतिरी स्पीड सां थी भॼे बस ट्रैक्टर जो आवाज थो अचे ट्रैक्टर जो एतिरा लफ़्ज़ हिन जो तेज़ थो हले मतिलबात बीमारी शदीदुन ऐं शदीदुन क़रीबुन ऐं मुश्किल बचन डॉक्टर साहब मुझे नस में कौन था चेता यो तो साले हे वठी हलंदे अरे बाबा अंधो न है वॾो डॉक्टर नालो ॿुधी पासे में कब्रिस्तान ॾिठो अथई कब्रिस्तान हाँ ॾिसी आयोसि हिकिड़ो मिंट विड़े छो तो जज़्बाती न थी अॻे ई सुकी वई हाणे सही आहे हिनखे गोल टोपी मथे ते हुजे उन खां पोइ हिन जो मग़ज़ सही थींदो हूअं अधर टोपी आहे अधर टोपी सां हिन जो मग़ज़ ख़राब थी पवंदो मूंखे डॉक्टर साहब वॾी में वॾी तकलीफ़ आहे बिहां थो त बीठो आहे बिहां थो त बीठो आहे वरी चओ बिहां थो त बीठो आहे यको बिहां थो त बीठो ई हा वो तो बीठो हूंदे वरी वेहां थो त यको वेठो आहे वेही थो त वेठो ई ज़ुल्म आहे न त वेठो आहे त वेठो आहे बीठो आहे त बीठो आहे पोइ ज़ुल्म त थिए न जूतो पुराणो थी वञे त वॾे मोची खे ॻोल्हिबो ऐं मरीज़ सफ़ा ख़तमु हुजे त पोइ असां जहिड़े हकीम खे ॻोल्हिजे पुराणे हकीम असांजा अबा हकीम असांजा ॾाॾा हकीम मुंहिंजो ॾाॾो दवाऊं कुटे उन दज़ी में मरी वियो माना एॾो हकीम इन्हनि जो एतिरो कमु कयो ॾाढी मार खाराए चवंदा दवा फ़क़ीर ते जिन कुननि ज़ोर ॾिननि लठुनि जी मार ॾिननि मतां असांजो फ़क़ीर हुजे को अहिड़ो दिमाग़ आउट थी वियो अथसि हाणे ॻाल्हि ॿुधो तोखे फ़क़ीरनि ॾे वठी विया पोइ फ़क़ीरनि छा चयो फ़क़ीरनि चयो त भाई हिन मां फ़क़ीर तरह निकिरनि जेसीं असां कुटको न ॾींदासीं पोइ एॾो कुटको ॾिनऊं फ़क़ीर न निकितो चुप ख़बरदार मुआरो फ़क़ीर ॿुधाए थो त हिनखे फ़क़ीर आहे हिनखे छा आहे फ़क़ीर आहे हाणे हकीम मार्गो खाली थोरी आहियां मां हर मर्ज़ ते हर क़िस्म जो तजुर्बो रखां थो हाणे मुंहिंजी सोच जेका आहे
उन सोच मुताबिक हिन माण्हू खे जिन आहे, हिन खे मर्ज़ आहे जिन जो। साईं वो कढी वेंदो पोइ? असी जिन जो आका कढंदा आहियूं, सॼी टीम, भले 1000 जिन हिन जे अंदरि हुजनि, हा पूरी 1000 छिके कढंदासीं। पर मुंहिंजा ॿुधी छॾियो, हा साईं कारी ढगी हा न हुजे त कारी मेंह ॾिजो, कारी मेंह न अथव त कारी ॿकरी ॾिजो, पर ॾिजो कारी। साईं कारी ॿिली हुजे त? ख़बरदार, कारी ॿिली न खपे, ऐं बस कारी ॿकरी। कारी ॿकरी ओके कयो। साईं ॾिनी थी बाबे खे हलायो। हा टोपी सवाल, बिस्मिल्लाह। कार्रवाई शुरू। ए जिन, ए प्लीत किस्म जा जिन, वहात किस्म जा जिन, निकर बाहर, निकर बाहर। हाँ मां जिन हाँ आयो हाँ तू तू बस नहीं आ, तू हकी भी हाँ तू मेरी चाहिए दे चलो बस अरे तू हकी मैंने दे के हाँ हाँ बस 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 बाबा परा हकी में मार गिरी। Subscribe to my channel. And also press this bell icon.